इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उद्ख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ह वला तत्तबिऊ ख़ुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हदीसन जो अज़ीम किताब सही मुस्लिम जंहिंजो दर्जो सही बुखारी खां पोइ ॿिए नंबर ते आहे। ऐं जंहिं हदीस के इमाम बुखारी ऐं इमाम मुस्लिम ॿई रिवायत कनि उन जो दर्जो हदीसन में सभ खां आला आहे। उन लाइ इस्तलाह इस्तेमाल थींदी आहे मुत्तफ़क़ुन अलैह। जंहिं हदीस के इमाम बुखारी ऐं इमाम मुस्लिम ॿई रिवायत कनि उन खां पोइ उन हदीस जो नंबर आहे जंहिंखे इमाम बुखारी रिवायत करे, छो त इमाम बुखारी जी सही खे मुहद्दिसीन क़ुरान करीम खां पोइ सभ खां सही किताब करार ॾिनो आहे। ऐं सही बुखारी खां पोइ दर्जो आहे सही मुस्लिम जो। इमाम मुस्लिम पंहिंजी सही जे अंदरि हदीस रिवायत कई आहे जंहिंजो नंबर आहे 107। हदीस जो रावी सैयदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु आहे जंहिंखे हाफ़िज़ुल हदीस जो लक़ब मिलियल आहे ऐं जंहिं अज़ीम इंसान
5000 खां मथे हदीसूं उम्मत ताईं पहुचायूं आहिनि। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, चवे थो काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, सलासतुन, टे माण्हू अहिड़ा आहिनि, 3 क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा आहिनि। हू सलासतुन जी माना थींदी 3, पर हिते मुराद आहे 3 क़िस्मनि जा माण्हू। पोइ उहे हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में थी सघनि था। सिर्फ़ 3 माण्हू न, 3 क़िस्मनि जा माण्हू, जंहिंजे बारे में हदीस अॻिते बयानु करे थी त उहे कहिड़नि गुनाहनि जा मुर्तकिब थियनि था। उहे 3 क़िस्मनि जा माण्हू आहिनि। ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामत वला यंजुरु इलैहिम वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम। शेखुन ज़ानिन मलिकुन कज़्ज़ाब व आइलुन मुस्तकबिर। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 3 क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा आहिनि जो क़यामत जे ॾींहुं ला युकल्लिमुहुमुल्लाहु, अल्लाह उन्हनि सां न ॻाल्हाईंदो, अल्लाह उन्हनि सां कलाम न कंदो। वाज़े रहे त कलाम करणु, ॻाल्हाइणु अल्लाह जी ज़ाती सिफ़त बि आहे ऐं फ़इली सिफ़त बि आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? ज़ाती सिफ़त उहा आहे जंहिंसां अल्लाह ताला हमेशा खां मुत्तसिफ़ आहे, हमेशा खां। ईअं न आहे जो अल्लाह बात में मुत्तसिफ़ थियो हुजे, न। अल्लाह कलाम करे थो, इन ई सिफ़त सां मुत्तसिफ़ आहे, ऐं ॿिए हवाले सां फ़इली सिफ़त आहे। फ़इली सिफ़त जो ताल्लुक़ अल्लाह जी मशीयत सां आहे। जॾहिं हू चाहे, जॾहिं हू को ख़ासि कलाम करे, मुअय्यन कलाम करे, इन हवाले सां फ़इली सिफ़त आहे। पर अल्लाह जी ज़ात हमेशा खां सिफ़त कलाम सां मुत्तसिफ़ आहे, तंहिंजे करे ज़ाती सिफ़त आहे। ॾिसो, जॾहिं मख़लूक न हुई तॾहिं बि अल्लाह त ख़ालिक़ हो न। ईअं त न आहे त मख़लूक जी तख़लीक़ खां पोइ ख़ालिक़ थियो हुजे। हू हमेशा खां ख़ालिक़ आहे ऐं सिफ़त ख़ल्क़ सां मुत्तसिफ़ आहे। हू अर्रज़ाक़ आहे, जॾहिं मरज़ूक़ न हुआ तॾहिं बि अर्रज़ाक़ आहे। माना अल्लाह जूं इहे ज़ाती सिफ़तूं आहिनि। हू हमेशा खां सिफ़त कलाम सां मुत्तसिफ़ रहियो आहे, हा, पर जॾहिं चाहींदो आहे तॾहिं कलाम कंदो। मिसाल तौर, अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां कलाम कयो, मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हायई, कल्लमल्लाहु मूसा तकलीमा। अल्लाह मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हायो जीअं ॻाल्हायो वेंदो आहे। हाणे
इहो ख़ासि कलाम आहे, जॾहिं चाहे कलाम करे। पर जेके गुमराह फ़िरका आहिनि उन्हनि अल्लाह जे ॻाल्हाइण जो इनकार करे छॾियो। जॾहिं पुछियो वियो त बाबा छो, ही ॻाल्हाईंदो त इंसान आहे। जेकॾहिं चवंदासूं त अल्लाह ॻाल्हाए थो त मख़लूक सां इंसान सां मुशाबत थी वेंदी। जहमिया फ़िरक़ो, ॿिया बि केतिरा गुमराह फ़िरका, मुतज़िला, अॼु अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि अल्लाह जे कलाम जो इनकार कनि था। पर उन्हनि जाहिलनि करे कोन सोचियो त अल्लाह जी हर सिफ़त उन जी शान जे लाइक़ु आहे, मख़लूक जी सिफ़त वांगुरु कोन्हे। हिकिड़ो पॉइंट ज़हन में रखी छॾियो, जीअं अल्लाह जी ज़ात बेमिसाल आहे, अहिड़े तरीक़े सां अल्लाह जूं सभई सिफ़तूं बेमिसाल आहिनि, मख़लूक जी सिफ़त वांगुरु न आहिनि। अगरचे जेतोणीकि अल्फाज़ साॻिया आहिनि, इंसान बि ॻाल्हाए थो, अल्लाह बि ॻाल्हाए थो, पर अल्लाह जो ॻाल्हाइण इंसान जे ॻाल्हाइण वांगुरु कोन्हे। इंसान ॻाल्हाइण जे लाइ ज़बान जो मुहताज आहे, चपन जो मुहताज आहे, अल्लाह कंहिं शइ जो मुहताज कोन्हे, बल्कि हुन पंहिंजी अज़मत ॾेखारी आहे। हू चाहे त अहिड़ियुनि शयुनि खां ॻाल्हाए सघे थो जिन खे ज़बान बि कोन्हे, चप बि कोन्हे, ॼाड़ी बि कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो क़यामत ॾींहुं क़ाइमु थींदो, यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, उन ॾींहुं धरती पंहिंजूं ख़बरूं ॾींदी, ख़बरूं बयानु कंदी। छा इन धरती खे ज़बान आहे? छा इन धरती खे ॼाड़ी आहे? छा इन धरती खे चप आहिनि? न, अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो, ताक़त ॾींदो। क़यामत जे ॾींहुं इंसान जा हथ ॻाल्हाईंदा, पेर ॻाल्हाईंदा, चमड़ी पदर जी ॻाल्हाईंदी। रब उन्हनि खे ताक़त ॾींदो, तौफ़ीक़ ॾींदो। बल्कि ख़ुदि दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो, पाण सुगरा फरमाइनि था त आऊं मके में उन पत्थर खे सुञाणा थो जेको नुबूवत मिलण खां अॻु में मूंखे सलाम कंदो। छा पत्थर खे ज़बान आहे? ॼाड़ी आहे? चप आहिनि? अल्लाह तौफ़ीक़ ॾे थो। जॾहिं मख़लूक सोचियो ज़बान ऐं चप ऐं ॼाड़ी खां सवाइ ॻाल्हाए पई, छा तव्हां नऊज़ बिल्लाह अल्लाह खे एतिरो मुहताज सम्झो आहे? इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह केॾो अज़ीम कौल चयो त जहमिया फ़िरके गुमराह फ़िरकनि चयो अल्लाह न ॻाल्हाए थो, न ॿुधे थो, न ॾिसे थो। छो कि इहो मञदासूं त मख़लूक सां मुशाबत लाज़िम अची वेंदी। शेखुल इस्लाम चयो केॾा बेवकूफ़ आहिनि। अरबी में हिकिड़ो पाको आहे, फर मिनल मतर वक़ाम तहतल मीज़ान। बरसाति वसी रही हुई, ही बरसाति खां भॻो मतां कपिड़ा पुसी न पवनि, कपिड़ा आला न थी वञनि, बरसाति खां भॻो। पर अॻिते वरी छा कयाई? नारे जे हेठां अची बीह रहियो। बरसाति खां भॻो आहे त कपिड़ा न पुसनि, पर वञी नारे जे हेठां बीठो, कपिड़ा बचंदा? केॾो जाहिल आहे। इमाम साहब चयो इन्हनि जाहिलनि अल्लाह जी तशबीह नऊज़ बिल्लाह नाबीन, गूंगे ऐं ॿोड़े सां ॾेई छॾी। नाबीन कोन ॾिसंदो आहे, ॿोड़ो कोन ॿुधंदो आहे, गूंगो कोन ॻाल्हाईंदो आहे। भॻा तशबीह खां ऐं नऊज़ बिल्लाह अल्लाह ॾांहुं उन्हनि कमज़ोरियूं ऐं ऐब मनसूब करे छॾिया।
कुर्बान माने वञे माण्हू सलफ़ जे मज़हब तां। उहे चवनि था क़ुरान जी हिकिड़ी आयत काफ़ी आहे अल्लाह जी सिफ़ात खे सम्झण जे लाइ। लैस का मिस्लिही शैउन वहुव समीउल बसीर। इन में पूरो अक़ीदो बयानु कयो वियो। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जहिड़ी का बि शइ कोन्हे, माना तशबीह जो इनकार थी वञे। अल्लाह जहिड़ी का बि शइ कोन्हे, जॾहिं आहे ई कोन तशबीह कीअं थींदी। ऐं अॻिते छा फरमायई, वहुव समीउल बसीर, पर हू ॿुधे बि थो ॾिसे बि थो। हिन में इस्बात आहे, पहिरीं नफ़ी आहे, तशबीह जी नफ़ी आहे, बाद में इस्बात आहे। हू ॿुधे बि थो ॾिसे बि थो, पर उनजो ॿुधणु उनजो ॾिसणु मख़लूक जे ॿुधण ॾिसण वांगुरु कोन्हे। बसि तव्हां ईमान आणियो अल्लाह ॿुधे थो पंहिंजे शान जे लाइक़ु, ॾिसे थो पंहिंजे शान जे लाइक़ु, ॻाल्हाए थो पंहिंजे शान जे लाइक़ु। त अल्लाह ताला न ॻाल्हाईंदो, छा मुतलकन कोन ॻाल्हाईंदो? न, बल्कि क़ुरान में इहो सबूत आहे त अल्लाह काफ़िरनि सां बि ॻाल्हाईंदो। सूरह अल मोमिनून आयत नंबर 108, जॾहिं जहन्नमी जहन्नम में पहुची वेंदा, फ़क़ाल लख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून। अरबी में इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे कुते खे छिड़प ॾियण जे लाइ। माण्हू कुते खे परे भॼाईंदो आहे, उनखे छिड़प ॾींदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो त तव्हीं इन जहन्नम में ज़लील ऐं ख़्वार थिया थी पिया हुजो, मूंसां न ॻाल्हायो। ऐं मौलाना मदनी तर्जुमो अजीब कयो त धूड़ पिया पायो जहन्नम में, मूंसां न ॻाल्हायो। जी माण्हू कुते खे तड़ींदो आहे, माना अल्लाह कलाम कयो, पर कावड़ वारो, ग़ज़ब वारो। हिते जे कलाम जी नफ़ी आहे, उहो कलाम कहिड़ो आहे? मोहब्बत वारो, प्यार वारो, लुत्फ़ वारो, एहसान वारो। इहो कलाम रब पंहिंजे मोमिन बाननि सां कंदो, हिननि गुनाहगारनि सां इहो कोन कंदो। ॻाल्हि सम्झ में आई? मुतलकन नफ़ी कोन्हे त कोन ॻाल्हाईंदो। इल्म जा ई दलील मिलियो त ॻाल्हाईंदो। हिननि सां जेकॾहिं न ॻाल्हाईंदो, मोहब्बत वारी कलाम या प्यार वारो कलाम, लुत्फ़ वारो कलाम, त हिन मां दलील मिलियो त पंहिंजे मोमिन बाननि सां ॻाल्हाईंदो। उनजो उबत मोमिन बाननि सां मोहब्बत, प्यार, एहसान, लुत्फ़ सां ॻाल्हाईंदो, पर हिननि सां ॻाल्हाईंदो कावड़ मां, ग़ज़ब जा। लफ़्ज़नि जी माना इहा थिए त अल्लाह उन्हनि सां न ॻाल्हाईंदो, माना मोहब्बत ऐं प्यार वारो कलाम न हो। अॻिते छा आहे? वला यंज़ुरु इलैहिम। ऐं इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, यादि रखी छॾियो, सलफ़ सालिहीन जे नज़दीक अल्लाह जो कलाम, इहे अक़ीदे जा पॉइंट आहिनि, ज़हन में रखो, मामूली पॉइंट कोन्हे। अल्लाह जो कलाम आवाज़ ऐं हुरूफ ते मुश्तमिल आहे। अल्लाह जे कलाम में आवाज़ बि आहे ऐं अखर बि आहिनि, हुरूफ बि आहिनि, आवाज़ बि आहे। दलील, जॾहिं अल्लाह ॻाल्हायो मूसा अलैहिस्सलाम सां, मा तिल्क बि यमीनक या मूसा, मूसा तुंहिंजे सॼे हथ में छा आहे? त मूसा उन कलाम खे ॿुधो आहे, उन कलाम खे ॿुधाई, तॾहिं त जवाबु ॾिनई न, हे असाय, ही मुंहिंजी लठ आहे। ऐं ॿुधंदो तॾहिं जॾहिं आवाज़ हूंदो, ॿुधंदो तॾहिं जॾहिं आवाज़ हूंदो। अल्लाह जे कलाम में आवाज़ बि आहे, हुरूफ अखर बि आहिनि, छो त मूसा सम्झी वियो। जॾहिं अखर हूंदा तॾहिं माण्हू सम्झंदो न। चरियो पियो ॻाल्हाईंदो आहे, का ॻाल्हि हूंदी कोन्हे, बड़बड़ पियो कंदो आहे, तव्हां कोन सम्झंदा। पर जॾहिं तव्हां सम्झ वारी ॻाल्हि कंदा, उन में अखर बि हूंदा आहिनि।
माना मूसा अलैहिस्सलाम वो कलाम ॿुधो बि साईं अल्लाह जो, सम्झी बि वरिताई, तॾहिं जवाब ॾिनई त ही मुंहिंजी लठ आहे। सलफ जो ते इजमा आहे, गुमराह फिरकन इनकार कयो आहे, लेकिन सलफ जो अक़ीदो छा आहे? अल्लाह जो आवाज़ हुरूफ, अल्लाह जो कलाम हुरूफ ऐं आवाज़ ते मुश्तमिल। अल्लाह इन्हनि सां कोन ॻाल्हाईंदो, माना मोहब्बत ऐं प्यार वारो कलाम न हो। वला यंज़ुरु इलैहिम, इन्हनि न निहारींदो बि कोन, नज़र बि कोन विझंदो। हाणे सोचण जी ॻाल्हि आहे, अल्लाह जी नज़र खां को ओझल आहे? अल्लाह जी नज़र खां इन काइनात में का शइ लिकल आहे? कोन्हे। पोइ हिन लफ़्ज़नि जी माना छा थींदी? वला यंज़ुरु इलैहिम, माना उन्हनि ना मोहब्बत ऐं रहमत वारी नज़र कोन कंदो। मोमिन ना मोहब्बत ऐं रहमत वारी नज़र हूंदी। ॾिसो ही केॾो वॾो एज़ाज़ आहे। अल्लाह मोमिन माननि सां ॻाल्हाईंदो। अॼु तोखे रुगो वज़ीर आज़म फोन करे थो, दिमाग़ तुंहिंजो ख़राब थियो वञे, फुंडजी वञी थो, पंहिंजो पाण खे पढ़ाई थो। ही ख़ालिक़ काइनात पंहिंजे मोमिन बाननि सां ॻाल्हाईंदो ऐं रहमत वारी नज़र विझंदो। वला यंज़ुरु इलैहिम, इन ना नज़र मोहब्बत ऐं रहमत वारी उन सां कोन न्यारी। इन जी माना इहा कोन्हे त अल्लाह खां उहे ओझल थी वेंदा, मोहब्बत ऐं रहमत वारी नज़र सां कोन न्यारी। ऐं अॻिते छा आहे? वला युज़क्कीहिम, इन्हनि खे पाक बि कोन कंदो। जी दुनिया मां आया आहिनि उहे गुनाह मथनि मौजूद आहिनि, गुनाहनि खां पाक अल्लाह कोन कंदो, गुनाहनि में ई गर्क आहिनि। ऐं इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। खाली अज़ाब न, दर्दनाक अज़ाब आहे। वही सोचो सज़ाऊं कहिड़ियूं मिलियूं? अल्लाह न ॻाल्हाईंदो, न निहारींदो, न पाक कंदो, ऐं इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए, इहे माण्हू जेके टे आहिनि से कहिड़ा माण्हू आहिनि? असां मां हर हिकु माण्हू, ऐं इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां, हिन हदीस में जिन टिनि माण्हुनि जो ज़िक्र थियो आहे, इन खां सवाइ बि ॿिया माण्हू आहिनि। हदीस में अचे थो जिन सां रब न ॻाल्हाईंदो, न जेको सो पाक कंदो, न उन न निहारींदो। इंशाअल्लाह अॻियुनि जुमनि ते वरी उन्हनि जो बयान बि थींदो त उहे कहिड़ा आहिनि। ॿिया बि आहिनि, उन्हनि जे बारे में बि इहा सदा आई आहे, पर हिन हदीस जे अंदरि जिन टिनि माण्हुनि जी सदा आई आहे उहे गौर सां ॿुधंदा हलो त कहिड़ा आहिनि। पहिरियों माण्हू, अल्लाह जो नबी फरमाए थो, शैख़ुन ज़ानिन, ज़िनाकार, ज़ानी पर पोड़ो। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधंदा हलो त ज़िना त चाहे नौजवान करे चाहे पोड़ो करे आहे गुनाह। ईअं कोन्हे जो नौजवान जे लाइ जाइज़ हुजे, चाहे नौजवान हुजे चाहे पोड़ो हुजे, ज़िना करे थो गुनाह कबीरा जो मुर्तकिब। छो त अल्लाह ताला फरमायो सूरह बनी इसराइल जी आयत नंबर 32 फरमायाई, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। मोमिनो, ज़िना जे वेझा बि न वञो। करण जी ॻाल्हि त परे आहे, वेझा बि न वञो। वेझा वञण माना हर उहो रस्तो जेको ज़िना ताईं पहुचाए थो इख्तियार न करे। गैर औरत सां अकेलाई थी ज़िना थी, गैर औरत सां ज्यादा ताल्लुक थियो ज़िना थी वेंदो। अल्लाह जे नबी छो फरमायो, औरत अकेली हिकु ॾींहुं जो हिकु राति जो सफ़र तय न करे, ख़ुशबू लॻाए ॿाहिरि न निकिरे। छो चयो वियो त मर्द पंहिंजूं नज़रूं हेठि रखे, औरतूं पंहिंजूं नज़रूं हेठि रखनि। को बि माण्हू औरत सां अकेलो न थिए, हता के ॾेर बि अकेलो न थिए। मूंखे ॿुधायो छो? इहे सभु रस्ता आहिनि जेके ज़िना ताईं पहुचाइनि।
ज़िना गुनाह कबीरा वॾो मौज़ू आहे, हिन ते पूरी तकरीर थी सघे थी, पर अल्लाह जे नबी ते फरमायो त पोड़ो ज़ानी, उन लाइ इहा सदा छो आहे? हिन हदीस में जिन टिनि गुनाहगारनि जो ज़िक्र थियो आहे, टेई उहे गुनाहगार आहिनि जिन जे लाइ हक़ीक़त जे अंदरि गुनाह ॾांहुं वञण जी ज़ाहिरी रग़बत न आहे। ॾिसो, नौजवान आहे न, ताक़त आहे, शहवत आहे, थी सघे थो कुंवारो हुजे, ज़िना करे छॾे, उन जे लाइ उहे मुहर्रिकात आहिनि, मुहर्रिकात आहिनि, ताक़त जो हुजणु, शहवत जो हुजणु, कुंवारो आहे, वधीक चांसिस आहिनि, पर पोढ़े जे लाइ कहिड़ो रस्तो आहे, कहिड़ो जवाब आहे? घणो करे शादीशुदा हूंदो, सही सदी ॻाल्हि आहे, तजर्बेकार हूंदो, ॾोटा पोटा बि हूंदा, उनखां पोइ जिन्सी ताक़त घटिजी बि चुकी हूंदी, पर बदबख्त एतिरे क़दर ज़िना जो आदी आहे, इन जे अंदरि गुनाह घर करे चुको आहे जो पीरी जे अंदरि बि ज़िना कोन थो चए। माना ज़िना सां या गुनाह सां मोहबत, बुराई घर करे चुकी आहे, बुराई हिन जी आदत बणिजी चुकी आहे, तबियत बणिजी चुकी आहे। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो, पोड़े ज़िनाकार, जेको पोड़ो थी ज़िना करे थो, अल्लाह न उन सां कलाम कंदो, न निहारींदो, न उनखे पाक कंदो, उन जे लाइ दर्दनाक अज़ाब। पहिरियों माण्हू, अॼु केतिरा माण्हू आहिनि जेके ईअं चइजे त पीरी जे अंदरि दाख़िल थी चुका आहिनि, लेकिन अॼु बि उन्हनि जे अंदरि उहा बुछड़ाई मौजूदु आहे, अॼु बि ज़िना जा आदी आहिनि, अॼु बि मौक़ो मिलेनि थो, देरि कोन था कनि। हाणे उमिरि त उहा आहे जो तौबा करणु घुरिजे, कंहिं बि टाइम ते मौत अची सघे थो, ऐं बदबख्त अञा ज़िना जे पोयां आहे, मौत जो टाइम क़रीब आहे, ही टाइम आहे जो सची तौबा करे, इस्तिग़फ़ार करे, लेकिन अञा ताईं हिन जे अंदरि एतिरी आदत आहे बुछड़ाई जी जो पोड़ो थी चुको आहे, ज़िना कोन थो चले। ॿिए नंबर ते पाण सगुरनि फरमायो त मलकुन कज़्ज़ाब, उहो हुक्मरान जेको वॾो कूड़ो आहे, कूड़ ॻाल्हाए थो। ॾिसो, ही हुक्मरान आहे, बादशाह आहे, वज़ीर आज़म आहे, सदर आहे, इनखे कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत? सॼो मुल्क हिन जे मातहत, सभु इदारा हिन जे मातहत, जीअं ऑर्डर करे माण्हू मञनि, तस्लीम कनि। हालांकि कूड़ ॻाल्हाइण हर कंहिं जे लाइ हराम आहे। कूड़ क़ुरान करीम जे अंदरि केतिरा दफ़ा अल्लाह ज़िक्र कयो आहे त मुनाफ़िक़ जी निशानी आहे, ख़ासि निशानी मुनाफ़िक़नि जी कूड़ ॻाल्हाइण आहे। असां जेके मामूली सम्झंदा आहियूं, दीन मज़ाक में बि कूड़ ॻाल्हाइण खे हराम करार ॾिनो आहे। मज़ाक जे अंदरि केतिरा मौलवी आहिनि जेके माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। यादि रखो, कूड़ मज़ाक में बि हराम आहे। असां आदत न ॻाल्हाईंदा आहियूं, हरू भरू ॻाल्हाईंदा आहियूं। क़ुरान खोलियो, अल्लाह ताला हिकु जॻह ते फरमायो, वजतनबू कौल ज़ूर, कूड़ी ॻाल्हि खां पासो करियो। अल्लाह जे प्यारे पैगंबर हिकु दफ़े सहाबा खे चयो, आऊं तव्हांखे ॿुधायां त सभ खां वॾा गुनाह कहिड़ा आहिनि। पाण पहिरीं नंबर ते ज़िक्र कनि था शिरक जो, ॿिए नंबर ते ज़िक्र कनि था माउ ऐं पीउ जी नाफ़रमानी जो, ऐं टे नंबर ते कूड़ जो ज़िक्र कनि था। पर सहाबा चवनि था लगातार रिपीट कंदा रहिया, कौल ज़ूर, कौल ज़ूर, कौल ज़ूर। शिरक जो ज़िक्र हिकु दफ़ा कयां, माउ पीउ जी नाफ़रमानी जो ज़िक्र हिकु दफ़ा कयां, पर जॾहिं कूड़ जो वारो आयो, अल्लाह जो पैगंबर लगातार वरजाईंदो रहियो, दोहराईंदो रहियो, रिपीट कंदो रहियो, कूड़ी ॻाल्हि, कूड़ी ॻाल्हि, कूड़ी ॻाल्हि बि गुनाह कबीरा आहे। सहाबा चवनि था, असां सोचियोसीं काश अल्लाह जो नबी हाणे ख़ामोश थी वञे। सोचो केॾो वॾो गुनाह। हू टे ॼणा सहाबी जेके जंग तबूक ते न हलिया,
छो अल्लाह जी पकड़ खां बची आहे, सच ॻाल्हाइण जे करे, सिर्फ़ु सच ॻाल्हाइण जे करे। कूड़ एॾो वॾो गुनाह आहे ऐं अल्लाह क़ुरान मजीद में केतिरनि जायुनि ते कूड़नि ते लानत कई आहे। इन मंझां वेही अंदाज़ो लॻाए, कूड़नि ते अल्लाह लानत कई आहे, माना अल्लाह जी रहमत खां तड़ियल हुजनि, अल्लाह जी रहमत खां दूर हुजनि। ही माण्हू हुक्मरान आहे ऐं हुक्मरान खे त का ज़रूरत कोन्हे, छो कूड़ ॻाल्हाए। हिकिड़ो आम माण्हू वीचारो ग़रीब मिसकीन आहे, बाज़ औक़ात थी सघे थो कूड़ ॻाल्हाए वञे, हालांकि उन जे लाइ बि नाजायज़ हराम आहे, पर हुक्मरान खे कहिड़ी मजबूरी आहे। ही जेके टे गुनाहगार, टिनि क़िस्मनि जा गुनाहगार जिन जो ज़िक्र थिए पियो न, उनजो बुनियादी नुक़्तो इहो ई आहे त इन्हनि खे गुनाह जी ज़रूरत हुई कोन, पर पोइ बि कयूं। पोड़े खे कहिड़ी ज़रूरत हुई जो ज़िना करे, बादशाह खे कहिड़ी ज़रूरत आहे जो कूड़ ॻाल्हाए। पोइ भई सोचियो, अॼोके हालात जे अंदरि जॾहिं तव्हां फिट कंदो त तव्हांखे मालूम थींदो त असांजे मुल्क जे हुक्मराननि जे अंदरि इहो कूड़ केतिरे वॾे पैमाने ते आहे। हिकिड़ो अचे थो क़ुरान पढ़ाए थो ऐं चवे थो 90 ॾींहंनि जे अंदरि आउं इलेक्शन कराईंदुसि ऐं 11 साल वेही वियो आहे न। क़ुरान पढ़ाए, तिलावत कराए, 3 महीननि जे अंदरि आउं इलेक्शन कराईंदुसि, 11 साल वेही रहियो। ऐं कहिड़ो हुक्मरान आहे जेको कूड़ कोन थो ॻाल्हाए। ईंदासूं खीर जूं नदियूं वाहे छॾींदासूं, ईंदासूं मुल्क खे ख़ुशहाल करे छॾींदासूं, पर आख़िर में नतीजो छा थींदो आहे? इहे सभु वॾा फ़ाइदा वठंदा आहिनि, अज़ाब जे अंदरि जेकॾहिं ईंदो आहे त असांजो अवाम ईंदो आहे मुल्क में। ही हज़ारे लीटर पेट्रोल जा फ्री खणंदा आहिनि, हज़ारे यूनिट बिजली जा फ्री खणंदा आहिनि, पर हिकिड़ो वीचारो ग़रीब मिसकीन जेको रोज़ाने कमाए, गॾा गाॾी हलाए, चिंगची हलाए, उनखे हिकिड़े यूनिट जा पैसा ॾियणा पवंदा। पाण सभु बेनिफिट वठंदा आहिनि, इहे जेके वॾा वेठा आहिनि सभु बेनिफिट वठंदा आहिनि ऐं निपूड़ींदा आहिनि ग़रीब अवाम खे, कूड़ा वाइदा करे। अल्लाह जे नबी था फरमाए, मलकुन कज़्ज़ाब, कूड़ो हुक्मरान। अल्लाह न ॻाल्हाईंदो, न अल्लाह निहारींदो, न अल्लाह पाक कंदो ऐं उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब। अल्लाह उहे हुक्मरान बि हुआ न। अल्लाह जे नबी फरमायो, 7 क़िस्म जा माण्हू क़यामत ते ॾींहुं अल्लाह जी अर्श जी छांव में हूंदा। हिकिड़ो उहो नौजवान जंहिंखे औरत सॼो ज़िना जे लाइ जवाब ॾिनई, इन्नी अख़ाफ़ुल्लाह, ऐं अल्लाह खां ॾिजां थो ज़िना कोन कयाईं। औरत पाण दावत ॾे पई, आहे बि ख़ूबसूरत वॾे ख़ानदान वारी, पाण सॾे पई, चवे थो अल्लाह खां ॾिजां थो गुनाह नथो करे, क़यामत ॾींहुं अल्लाह जी छांव में हो। ॾिसो ज़िना खां बची। ऐं पहिरीं नंबर ते इमामुल आदिल, अल्लाह जे नबी फरमायो, उहो अॻवान, उहो हुक्मरान जेको आदिल आहे, इंसाफ़ करे थो ऐं सही सिधी ॻाल्हि आहे, आदिल हुक्मरान कूड़ो कोन हूंदो, सचो हूंदो। ॾिसो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, छा किरदार हो, केतिरो इंसाफ़, केतिरी सचाई। अलल ऐलान को माण्हू टोके पियो सघे, पंहिंजे पुट खे उहो वज़ीफ़ो कोन था ॾियनि जेको ॿिनि सहाबा खे ॾियनि था, उन्हनि खे मथे ॾियनि था। सैयदना हुसैन खे मथे, हसन खे मथे, पंहिंजे पुट अब्दुल्लाह खे घटि। टे चतियूं लॻल आहिनि ॿिन्ही कुलनि जे विच में। सैयदना उमर बिन ख़त्ताब ख़ुतबा ॾेई रहियो आहे। मशहूर कौल आहे, जेकॾहिं फुरात नदी जे किनारे ते का बकरी बि बुख विघे मरी वञे त उमर खां सुवाल थींदो, अल्लाह अकबर, इहे हुक्मरान। त ही ॿियो माण्हू उहो जेको हुक्मरान आहे, सभु इख्तियारात आहिनि, रयत बि उन खां डिॼे थी, सभिनी वसाइल जो मालिक बि आहे,
पर हिन जी मिजाज में, हिन जी तबियत में कूड़ माना घर करे वियो आहे, जो अञा बि कूड़ कोन थो छॾे, उनखे बि इहा सज़ा मिलंदी। ऐं टियों माण्हू कहिड़ो आहे, पाण सुगरा फरमाइनि था व आइलुन मुस्तकबिर। टियों माण्हू पाण सगुरा फरमाइनि था भींगियो ऐं तकबुर करे। ॾिसो टिनी माण्हुनि ते तव्हां गौर कयो, पोड़े खे ज़िना जी का ज़रूरत कोन्हे पोइ बि करे थो, हुक्मरान खे कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे पोइ बि कूड़ ॻाल्हाए थो। तकबुर अवल त हराम आहे हर कंहिं जे लाइ, पर जे वटि दौलत हुजे, माल मिल्कियत हुजे, उहो करे नाजायज़ हराम त आहे, पर हिकिड़ो पहलू त आहे न उन वटि, त दौलतमंद आहे, पर ही त आहे भिंगियो फ़क़ीर मिस्कीन, ऐं पोइ बि तकबुर पियो करे। तंहिंजे करे अल्लाह उन सां बि न ॻाल्हाईंदो, न उनखे निहारींदो न उनखे पाक कंदो, उन जे लाइ दर्दनाक अज़ाब। अॼु पाण जे मुआशरे में अहिड़ा कोन्हे, तव्हां ठहंदा ही दौर त आई अहिड़ो, कुझु बि घर में कोन्हे पर हमरा आकड़ जी हलंदो आहे। ख़ानदानी माण्हू केतिरी बि तरक़ी करे वञे, उन में नियाज़मंदी, इंकिसारी ऐं माण्हुनि सां प्यार मोहबत सां मिलणु कॾहिं ख़तमु न थींदो। पर हलकुड़ो भींगियो, जंहिंजे अंदरि ज़र्फ़ न हुजे, थोरो उहिदो मिलियो, दौलत मिली, कंध छिके हलंदो, ज़मीन ते ज़ोर सां पेर हणी हलंदो, कंहिंखे सलाम जो जवाबु कोन ॾींदो, कंहिंखे सलाम वराईंदो ई कोन, सोचींदो बसि आहियां ई आहियां। अॼु केतिरा आहिनि ऐं बि भींगिया, का सलाहियत कोन्हे, पर आकड़ जी हलंदा आहिनि, फ़ख़्र कंदा आहिनि, तकबुर कंदा आहिनि। हालांकि तकबुर यादि रखी छॾियो, इहो मुंहिंजो जुमिलो, हिकिड़ी ज़ात आहे जंहिंखे तकबुर जुगाए, उहो केरु आहे? असांजो परवरदिगार मालिक ख़ालिक, उनजो नालो आहे अल मुतकब्बिर। अल्लाह जो नालो छा आहे? अल मुतकब्बिर, तकबुर करण वारो। हू तकबुर करे त सूहे बि थो न, छा उनखे बुख लॻे थी, छा उञ लॻे थी, छा औलाद जो मोहताज आहे, छा उनखे बीमारी लॻे थी, छा उनखे मौत ईंदो? कहिड़ी कमज़ोरी आहे मूंखे ॿुधायो जेका अल्लाह ताला जी ज़ात में हुजे। अल्लाह जी ज़ात हर कमज़ोरी ऐब नक़्स खां पाक आहे। हू चाहे त तकबुर करे। ऐं मुंहिंजो नुक़्तो यादि रखी छॾियो, नियाज़मंदी, तवाज़ो करणु, इनकसारी बाने जी निशानी आहे, अल्लाह जी निशानी कोन्हे, अल्लाह जी सिफ़त कोन्हे। अल्लाह में जी ज़ात में इनकसारी कोन्हे, नियाज़मंदी कोन्हे। रब अल मुतकब्बिर आहे, अल जब्बार आहे, अल अज़ीज़ आहे, अल क़हार आहे। नियाज़मंदी बाने जी निशानी आहे, अल्लाह जी कोन्हे। इहो जुमिलो गंढ ॾेई छॾियो। नियाज़मंदी बाने जी सिफ़त आहे, अल्लाह जी सिफ़त कोन्हे। वल मुतकब्बिर आहे। तंहिंजे करे उलमा बाद माण्हू चवंदा आहिनि न, अदा अल्लाह हाज़िर आहे। इहो हाज़िर जो लफ़्ज़ अल्लाह जे लाइ इस्तेमालु करणु नाजाइज़ आहे। अल्लाह हर जाइ ते हाज़िर आहे। घणो करे चवंदा आहिनि हाज़िर न अल्लाह जो नालो आहे, न अल्लाह जी सिफ़त आहे। हाज़िर न अल्लाह जो नालो आहे, न अल्लाह जी सिफ़त आहे। क़ुरान हदीस में किथे बि कोन्हे। ॾिसो तव्हांखे मिसाल ॾींदो हलां, पाण सगोरा सफ़र में आहिनि, अहिड़ा मौक़ा आया जो हाज़िर जो लफ़्ज़ इस्तेमालु थी पिए सघियो, अल्लाह जे नबी अल्लाह जे लाइ कोन कयो। सफ़र में आहिनि, साहबा मथे चढ़नि, वॾे आवाज़ सां चवनि अल्लाहु अकबर, सुन्नत आहे। वरी हेठि लहनि, चवनि सुभान अल्लाह, पर आवाज़ वॾो। पाण सभिनीनि फरमायो, तव्हांजे रब खे सॼो पिया, उहो ॿोड़ो कोन्हे, उहो ॿोड़ो कोन्हे, असमी आहे, ॿुधण वारो आहे। ॿोड़े जे मुक़ाबले में अल्लाह जे नबी कहिड़ो इस्तेमालु कयो? असम माना ॿोड़ो,
उनके मुक़ाबले में अल्लाह के नबी इस्तेमाल कयो कहिड़ो लफ़्ज़? अस्समी। उनजो मुतज़ाद लफ़्ज़ आहिनि, एंटोनिम जेके अंग्रेज़ी में चइबो आहे, उनजो उबतड़ लफ़्ज़। अल्लाह ॿोड़ो कोन्हे, अस्समी आहे, ॿुधण वारो आहे। वरी पाण फरमाइनि था अल्लाह गायब कोन्हे, अल्लाह गायब कोन्हे। हाणे गायब जो उबतड़ छा थींदो? हाज़िर। गायब जो उबतड़ छा थींदो? ज़िद, एंटोनिम हाज़िर। अल्लाह जे नबी हाज़िर जो लफ़्ज़ इस्तेमाल कोन कयो, हालांकि हिते मौक़ो हो। पाण फरमायूं इन्नहु करीब, हू वेझो आहे। अल्लाह जे लाइ करीब जो लफ़्ज़ इस्तेमाल थी सघे थो, क़ुरान हदीस में आयो आहे। हाज़िर जो लफ़्ज़ इस्तेमाल कोन थी। छो? कॾहिं तव्हां गौर कयो? तव्हां दोस्त सां ॻाल्हायो पिया, हुन खां ॻाल्हि कई, अदा कमु करिणो आहे, साईं हाज़िर, अदा हाज़िर, अदा हाज़िर आहियो, साईं हाज़िर। हाणे इन हाज़िर में नियाज़मंदी आहे, इनकसारी आहे, नियाज़मंदी आहे, इनकसारी आहे। ऐं अल्लाह जी ज़ात वक़्त में बयान करे चुको आहियां, नियाज़मंदी इनकसारी खां पाक आहे। अल्लाह जे लाइ हाज़िर जो इस्तेमालु कोन कयो। अल्लाहु अकबर। हाणे इहो तकब्बुर अल्लाह जे प्यारे पैगम्बर खां कॾहिं हिकिड़े साहबी पुछियो, या रसूल अल्लाह, हिकिड़ो माण्हू चाहे थो त हुनजा कपिड़ा सुठा हुजनि। के माण्हू सोचींदा आहिनि त हरू भरू फाटल कपिड़ा पाइजनि, बेकार कपिड़ा पाइजनि, इहा तकवा आहे। इहा तकवा कोन्हे। पाण छोकिरा मौजूदु आहिनि। हिकिड़े माण्हू ते नज़र पवे थी, अबू दाऊद जी हदीस आहे, ख़ुशहाल माण्हू हो पर हालत हुनजी बुरी हुई। पाण फरमाईंदा इन अल्लाह युहिब्बु अन युरा असरो नेमतिही अला अब्दि। अल्लाह इन ॻाल्हि खे पसंदि करे थो जो पंहिंजी नेमत जो असर पंहिंजे बाने जे बदन ते ॾिसे। तूं एतिरो मिसकीन त कोन आई न, छो तो सुठा कपिड़ा कोन पाता आहिनि? हा, अजाई फुज़ूल ख़र्ची न हुजे, शोहरत वारो लिबास न हुजे, लेकिन सुठा कपिड़ा पाइनि। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जॾहिं दर्स हदीस ॾियणु ईंदो हो, उन ॾींहुं बहितरीन कपिड़ा पाईंदो हो, ख़ुशबू लॻाईंदो हो। कंहिं माण्हू पुछियो, इमाम साहब जॾहिं बि दर्स हदीस ॾियणु ईंदा आहियो, सुहिणा कपिड़ा, ख़ुशबू लॻल आहे, तयारु थी वेंदा हो कि उवक्किरु बिही हदीस रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं इन ज़रिए अल्लाह जे नबी जी हदीस जी तौक़ीर करियां थो, पैगम्बर जो फरमान बयान करियां थो, तयारु थी अचां न। ते फितरत में आहे जी बात। दुनिया जा जेके माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जा भोपा मज़हबी अॻवान जंग में ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, तारिक़ु दुनिया, कपिड़ा फाटल या मागी आहिनि ई कोन जिस्म ते। इस्लाम दीन फितरत। हुन साहबी चयईं सुठा कपिड़ा पसंदि करे थो, सुठी जुती। छा इहो तकब्बुर आहे? पाण फरमाईंदा अॻिते जुमिलो छा? इन अल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल। अल्लाह जमील आहे, सुहिणो आहे, उनखे जमाल पसंदि आहे। सुठा कपिड़ा पायो, सुठी जुती पायो, फुज़ूल ख़र्ची न हुजे। अॻिते छा था फरमाइनि प्यारे पैगम्बर? जेको तकब्बुर जी तशरीह कई आहे, दुनिया जा सभु अदीब गॾिजी पवनि, मुदब्बिर गॾिजी पवनि, अहिड़ी तशरीह नथा करे सघनि। अल किब्रु बतरुल हक़ व गमतुन नास। तकब्बुर आहे हक़ खे न मञणु, क़ुरान जी आयत पेश थिए पोइ बि न मञे, हदीस रसूल पेश थिए पोइ बि न मञे, इहो आहे तकब्बुर। हदीस रसूल पेश करियो, अल्लाह जे नबी हिन तरीक़े सां निमाज़ पढ़ी आहे, अदा पर मुंहिंजे इमाम कोन पढ़ी। न बाबा, मुंहिंजे इमाम खे इल्मु कोन हुजा, तोखे आहे। इहो उज़र बहाना बनाए पैगम्बर हदीस खे रद्द करे छॾियो। कॾहिं वरी ज़ालिम छा चवंदा? हदीस सही आहे पर ख़बर वाहिद आहे, हिकिड़ो रावी आहे। ऐं पुछां थो, हदीस जेकॾहिं सही आहे, सनद सही आहे, रावी हिकिड़ो आहे, त छा उहा हदीस तस्लीम कोन कबी?
छा हदीस कोन वञे बि? इहो कहिड़ो तो उसूल क़ाइमु कयो आहे? सहाबा मस्जिद कुबा में नमाज़ पढ़नि पिया फजर जी, जमात ॾेई पई मों अथनि बैतुल मक़दिस ॾांहुं। हिकिड़ो माण्हू आयो। घणा माण्हू आया? सिर्फ़ु हिकिड़ो। ऐं छा चयाई त अल्लाह पंहिंजे नबी ते क़ुर नाज़िल करे छॾियो आहे त हाणे क़िबलो बैतुल्लाह खे बनायो। नमाज़ दौरान सहाबा बैतुल मक़दिस खां फिरी बैतुल्लाह ॾांहुं थी विया। ऐं पुछां थो चवण वारा घणा माण्हू हुआ? हिकिड़ो। ख़बरे वाहिद सहाबा अमल कयो या कोन कयो? मुआज़ बिन जबल खे मोकिलीनि था यमन तबलीग जे लाइ, अकेलो वञे थो। को गॾु हो? अकेले जी ॻाल्हि हुजत आहे जेकॾहिं साबित आहे, सही आहे। हक़ खे न मञणु तकब्बुर। ॿियो वग़मतुन नास, माण्हुनि खे पाण खां घटि सम्झणु। अरे ही जेतिरी मूं वटि दौलत आहे हिन वटि थोरी आहे, हीअ त कंहिं कम जो कोन्हे। मूं वटि जेतिरो इल्मु आहे हिन वटि किथां आहे? आऊं जेतिरो ताक़तवर आहियां, हीअ ताक़तवर किथे आहे? आऊं आला ज़ात जो आहियां, हीअ त घटि ज़ात जो आहे। पंहिंजो पाण खे पढ़ाइणु, ॿिए मुस्लमान भाउ जे बारे में सम्झणु की मूंखां हेठि आहे, किरियल आहे, इहो आहे तकब्बुर। पाण छोकिरा फरमाइनि था इहो तकब्बुर जंहिंजे दिलि में आहुर जे दाणे जे बराबरि, राई जे दाणे जे बराबरि हूंदो, उहो जन्नत में दाख़िल न थींदो। इहो आहे तकब्बुर। ऐं ही माण्हू बिंगियो आहे ऐं तकब्बुर बि करे। सोचियो इनखे तकब्बुर करण जी कहिड़ी ज़रूरत? भई पोड़ो ज़िना करे पियो, ज़रूरत कोन हुई न। बादशाह कूड़ पियो ॻाल्हाए, कहिड़ी ज़रूरत? ही त आही भिंगियो मिसकीन, पिनण पारो, ऐं तकब्बुर पियो करे। ॾिसो टे ई माण्हू कहिड़ा आहिनि जिन वटि को जवाब ई कोन्हे। हालांकि गुनाह त आहिनि, पर जवाब हिन वटि कंहिं बि क़िस्म जो कोन्हे। ही मिसकीन थी करे, ग़रीब थी करे, वटसि कुझु कोन्हे, तॾहिं बि तकब्बुर करे पियो। पाण सुगुरा फरमाइनि था इहे टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन सां अल्लाह न क़यामत ॾींहुं कलाम कंदो। बयानु थी चुको अलहमदुलिल्लाह तफ़सील सां। न अल्लाह निहारींदो रहमत वारी नज़र सां, न अल्लाह उन्हनि खे पाक कंदो, ऐं टिनी जे लाइ दर्दनाक अज़ाब। असां मां हर हिकु माण्हू अल्लाह ताला रहम फरमाए, पंहिंजो पाण ते गौर करे त इन टिनी गुनाहगारनि में किथे आऊं त कोन आहियां। जेकॾहिं आहे ज़मीर पाणे ॿुधाईंदो त अॼु ई तौबा करे वठे, देरि न करे। कंहिं बि टाइम ते मौत अची सघे। पोड़ो थी चुको आहे, अञा बि ज़िना करे पियो न, तौबा करे वठे। केॾी महिल मौत अची वियो ऐं ईंदो त इहो हाल थींदुसि, क़यामत ॾींहुं दर्दनाक सज़ा हुनखे मिलंदी। जेकॾहिं हुक्मरान आहे, अॻ में बयानु कयमि असांजो हुक्मरान, वही सोचियो त घणो करे सभु आदतूं उन्हनि जे अंदरि आहिनि। दुनिया में किश्तो खणी हलनि पिया, पिननि पिया पूरी दुनिया जे अॻियां, ऐं होॾां वरी पढ़ाइनि बि पिया, वॾा ताक़तवर पिननि पिया सॼी दुनिया जे अॻियां। सॼी दुनिया IMF वग़ैरह सभिनी खां पिननि पिया। केतिरा आहिनि जेके पीरी में ज़िना करे पिया, स्कैंडल साम्हूं अचनि पिया। केतिरा आहिनि जेके कूड़ बि ॻाल्हाइनि पिया, पीरी में ज़िना बि कनि पिया, कूड़ बि ॻाल्हाइनि पिया, भिंगिया थी करे बि तकब्बुर कनि पिया। सोचियो हुननि जो हाल छा थी। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे सभिनी गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह अॻे जुमे ते वरी सही मुस्लिम जी ॿी हदीस ते टे माण्हू ॿिया बि आहिनि जिन सां अल्लाह न कलाम कंदो, न अल्लाह उन्हनि खे पाक कंदो, न उन्हनि न निहारींदो। उहे टे माण्हू कहिड़ा आहिनि, इंशाअल्लाह अॻे जुमे ते उनजो बयानु थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे सभिनी इन्हनि गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।